ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार। ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार। ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार। ईदुनि जे ॾींहनि खां बि वधे जुमो इज़तदार। ईदुनि जे ॾींहनि खां बि वधे जुमो इज़तदार। ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार। ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार। बेकार में बेकार उहा आहे ज़िंदगी जंहिं ज़िंदगीअ में रब जी नाहे जे बंदगी। तो मूं मथां अल्लाह जा एहसान अणगणिया लाहिण तहिन परे थिया नाहिन गणे सघिया। अॼु ॾींहं भलारे जो कयां शान थो बयां। कन ॾेई ॿुधो ही ध्यान सां छा थो ॿुधायां। जंहिं वक़्तु अचे बांग जुमे जी आहे हुकुम त बांग ॿुधी बंदि कयो धंधा हिकदम। अल्लाह जे सदके ॿुधी जल्दी पुॼी वञो। सुस्ती न कयो जल्दी कयो लालच न बि कयो। ज़ालिकुम खैरुल लकुम क़ुरआन आ चयो। धंधे ऐं कारोबार खां रब जो ज़िक्र भलो। लालच छॾे करे अचो अल्लाह जे त घर। संसार सॼे खां ई भलो रब जो आदर। वल्लाहु खैरुर राज़िक़ीन अल्लाह आ चयो। मतलब त मालिक ए रिज़्क़ ॾींदड़ आहे भलो। फरमान आ महबूब जो मूं हीअं सचो पढ़ियो। जुमे निमाज़ पढ़ण लाइ जे माण्हूअ गुस्ल कयो ऐं गुस्ल करे पोइ वरी मस्जिद अची पुॻो। मस्जिद में पुॼण खां पोइ वाज़ो ख़ुतबो बि ॿुधो। सभु फर्ज़ नफ़िल सुन्नतूं सारे करे पढ़ी ऐं ॼण त पंहिंजे रब खां इनाम ई वतई। 10 ॾींहनि में जेतिरा हिन खां गुनाह थिया बंदे जा से गुनाह सभु माफ़ थी विया। केॾो त ख़ुदा पाक जो इन ॾींहं सां आ प्यार। ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार। ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार। ईदुनि जे ॾींहनि खां बि वधे जुमो इज़तदार। ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार। ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार। ईदुनि जे ॾींहनि खां बि वधे जुमो इज़तदार। ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार। हीअ ॻाल्हि आहे मूं पढ़ी हिकिड़ी हदीस में। जंहिं वक़्तु जुमे ॾींहं जो बांग थी मिले रहमत संदा मलाइक उतड़े अची पुॼन। दफ़्तर खणी मस्जिद संदे दर ते था पोइ बीहनि। जेको अवल मस्जिद पुॻो तंहिं लाइ था हीअं लिखनि। ख़ैरात उठ कयां ईअं था लिखी छॾनि। जेको ॿिए नंबर ते वरी मस्जिद अची पुॼे तंहिंखे अजुर थुॾांद जे ख़ैरात जो थिए। मस्जिद में जेको आदमी टियों आ नंबर पुॻो अल्लाह जे ॼण राह में तंहिं आ घटो पुठो। चौथो नंबर माण्हू अची मस्जिद में थो वेहे इनखे अजुर कुकड़ संदे ख़ैरात जो मिले। उन खां बाद माण्हू जेको मस्जिद में आ पुॻो कुकड़ जो आनो ॼण त आ ख़ैरात उन कयो। उन खां बाद इमाम जो ख़ुतबे ते थो उथे। नालनि लिखण जो सिलसिलो पोइ बंदि थो थिए। हा बाद इन खां जे माण्हू को बि थो अचे दफ़्तर में उन जो नथो पोइ नालो लिखिजे। इन जे करे त बांग सां जल्दी अची पुॼो। रहमत जे ख़ासि वक़्त खां रहिजी न पोइ वञो। अफ़सोस जो माण्हू करे अॼु देर था अचनि। ख़ुतबे में ईंदा या पोइ डुकी फर्ज़ में पुॼनि। अहिड़ी आदत खां करे तौबा सफ़ा छॾियो।
एॾे अजुर अज़ीम खां महरूम कीन थियो पाण खे निमाज़ ले तूं रख सदा तयार ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार ईदुल जे ॾींहनि खां बि वधे जुमो इज़तदार ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार ईदुल जे ॾींहनि खां बि वधे जुमो इज़तदार ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार आदाब जुम में बि हीअ ॻाल्हि आ लिखियल वाज़ में माण्हूअ खे थियणो आहे शामिल जंहिं वक़्तु वाज़ थिए त वेझा थी अची वेहो वदनू मिनल इमाम जो फरमान आ सचो जेको इमाम जे हा अची वेझो वेहंदो सो आदमी जन्नत अंदर हा जल्द पहुचंदो फरमान नबीअ जो थो तोखे खोले ॿुधायां ॻाल्हि अञा ॿी बि आहे सा बि सुणायां जेको इमाम खां थी परे माण्हू वेहंदो सो ओतिरो ई देर जन्नत में पो पहुचंदो बिंजी करे तकड़ करे मस्जिद में जो पुगो ऐं को नसवारीअ ते चढ़ियो मस्जिद ॾे पंध हलियो वेझो इमाम जे बि रहियो लुड़ बि तंहिं न कयो हा फर्ज़ पढ़िया ई ऐं खुतबो बि हुन ॿुधो उनखे ख़ुदा अजर अता एॾो करे अथो हिक विख जो बदिलो ख़ुदा एॾो ॾिए अथो ॼण साल सॼो ॾींहं जो रोज़ा इन्हीअ रखिया ऐं राति सारी रब अॻियां नफ़िल ॼण पढ़िया रहमत ख़ुदा जी ख़ासि थी जुमे जे ॾींहुं थिए ऐं बरकतुनि जी आम थी बरसात भी पवे जुमे जो शान ॿियनि ॾींहनि खां आहे निरेवार ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार ईदुल जे ॾींहनि खां बि वधे जुमो इज़तदार ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार ईदुल जे ॾींहनि खां बि वधे जुमो इज़तदार ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार जुमे जे ॾींहुं रब आ हिकिड़ी घड़ी रखी जा बि दुआ घुरे त को मक़बूल थी वेंदी अल्लाह जे रसूल पाक हीअं आ चयो सलवात ॾींहुं जुमे जो पढ़ंदा घणी कयो जुमे ते सलवात माण्हू जो बि थो पढ़े सलवात सां नबी आॾो पेश थी थिए सलवात से फरिश्ता उते पेश था करनि ऐं पाण नबी सां तिन खां था पुछा कनि ही मूं मथां सलवात पढ़ी कहिड़े उम्मती पुट फलाणे जे इहा सलवात आ पढ़ी से फरिश्ता साईं जन खे नाम था ॾसनि उन उम्मतीअ खे पाण नबी था दुआ ॾियनि सलवात नबी पाक ते जो जाम पढ़ंदो क़यामत में नबीअ सां सुघणो वेझो रहंदो टे जुमा सां दह जो न इंसान पढ़े थो उन जे त दिल ते कहर जी रब मोहर हणे थो हिकिड़ी हदीस में अजहि हिकु जुमो छॾियो मुनाफ़िकनि जे लिस्ट में सो नालो लिखिबो हूंदी बि अहिड़ी लिस्ट जंहिंमें ना उन रहे उन लिस्ट में जीअं नाव सदा उन जो पियो रहे केॾी न वॾी ॻाल्हि आ परवर करे करम उन जी खपे थी बाझ ऐं उन जो खपे रहम जुमे जे क़दुर जी ख़ुदा तौफ़ीक़ शल ॾिए पाबंद जुमे जो त हर हिकु माण्हू शल थिए उलरो हफ़ीज़ आहे सदाई त अर्ज़दार ॾींहनि सभिनि जो ॾींहुं जुमो आहे सरदार ॾींहनि सभिनि जो ॾींहुं